अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तों, अॼु ड्रामा सीरियल हवेली जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं ऐं दोस्तनि जा यूट्यूब ते कयल सुवाल जेके आहिनि उन्हनि जो जवाब बि ॾींदुसि। वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों, ड्रामा सीरियल हवेली या ॿिया जेके ड्रामा आहिनि राति छो न हली सघिया उन जे बारे में ॿुधाईंदुसि। ऐं कुझु दोस्त कमेंट करे चवनि पिया त अवां जेके ॻाल्हियूं कंदा आहियो उहे कूड़ियूं हूंदियूं आहिनि। मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदो हलां त मां जेका इंफॉर्मेशन वठंदो आहियां उहा ऑथेंटिक हूंदी आहे, पर इन में चैनल जेको हूंदो आहे चैनल जी मर्ज़ी हूंदी आहे हू ड्रामो हलाइनि या न हलाइनि। कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके शो ऑफ न करणियूं पवंदियूं आहिनि, उन जे करे उन्हनि जी मर्ज़ी हूंदी आहे। को मसइला मसाइल हूंदा आहिनि, एडिटिंग जा मसइला हूंदा आहिनि, कुझु ॿिया मसइला हूंदा आहिनि। उन जे करे ही जेके ड्रामा आहिनि उहे न हली सघंदा आहिनि। पर मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ही जेके बि ड्रामा आहिनि अॻी सूमर ते हलंदा, हाणे हिन सूमर ते न हलंदा। वधीक उन्हनि डेट नाहे ॾिनी, जीअं डेट उन्हनि जी मिलंदी फिक्स थींदी डेट त मां अव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं मां अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल हवेली जे बारे में मूं पोस्ट कल्ह बि रखी हुई। सुबुह जो मूं वीडियो ठाही जंहिंमें मूंखे मालूमात मिली त हीउ ड्रामो राति जो हलंदो, पर उन खां पोइ मूंखे हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश साहबु फ़ोन करे चयो त आबा हाणे अव्हां इहो जेको वीडियो ठाहियो त हीउ ड्रामो जेको आहे अॼु कंहिं सबबनि जे करे न हली सघंदो, इहो मथीं सूमर ते हलंदो। मथीं सूमर ते बि इंशाअल्लाह हली वेंदो, पर उहा बि चैनल जी जेका मर्ज़ी हूंदी आहे उन मुताबिक़ चैनल जा जेके इशूज़ हूंदा आहिनि उनखे मद्देनज़र रखी ही डिले थी वेंदा आहिनि। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल हवेली जंहिंजे ॿ जेके स्पेल आहिनि उहे मुकमल थी चुका आहिनि। ॿियो स्पेल जेको आहे कल्ह मुकमल थी, पहिरियों स्पेल त पहिरियां ई मुकमल हुयो, पर उन जो ॿियों स्पेल जेको आहे उहो कल्ह मुकमल थी वियो। टियों स्पेल जेको आहे कुझु ॾींहंनि खां पोइ रिकॉर्ड कयो वेंदो ऐं इंशाअल्लाह मुंहिंजी कोशिशि आहे त हिन स्पेल में मां बि अचां अव्हांजे आॾो। ऐं जॾहिं मां आयुसि त अव्हांखे इहा मालूम पइजी वेंदो त मां केतिरो सच ॻाल्हाईंदो आहियां या कूड़। उनखां अलावा नज़ीर बिरोही तकरार ड्रामे जो जेको को डायरेक्टर आहे उन बि मूंखे इहो चयो हो त यार थी सघे थो हीउ ड्रामो न हली सघे, ऐं हाजन तीवणे साहब ही वीडियो रखी हुई त ड्रामो जेको आहे हली वेंदो। उहे बि सबूत आहिनि मूं वटि। उनखां अलावा ड्रामो सीरियल मोहब्बतनि जे माग जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदो हलां त फरज़ंद मलिक खजू सां कल्ह मुंहिंजी ॻाल्हि थी हुई। मां वीडियो में बि चयो हो त थी सघे थो मोहब्बतनि जो माग न हली सघे। मूंखे इहा फरज़ंद मलिक खजू ॻाल्हि कई, छो त हिन ड्रामे जो जेको वाइंड अप आहे उहो जल्दी थी वेंदो तकरार जो ऐं मोहब्बतनि जे माग जो आख़िरी स्पेल रिकॉर्ड थी चुको आहे। 20-25 किस्तनि खां बाद ही ड्रामो बंदि थी वेंदो। हिन जी जेका एडिटिंग आहे उहा मुकमल न थी सघी हुई, उन जे करे हिन खे डिले कयो वियो आहे, कुझु ॾींहंनि खां पोइ हलायो वेंदो। ऐं ड्रामा सीरियल हवेली जे बारे में मंज़ूर दानिश साहब चयो त कुझु किस्तूं हिन जूं जेके आहिनि 3-4 थियूं आहिनि, उन जे करे हीउ ड्रामो फ़िलहालु न हलायो वेंदो, छो त महीने में हिन ड्रामे जूं 16 किस्तूं हलणियूं आहिनि। जॾहिं हू 16 किस्तूं एडिटिंग कंप्लीट थी वेंदी इंशाअल्लाह आचर ताईं हिन जी एडिटिंग जेका आहे 16 किस्तनि जी उहा कंप्लीट थींदी। उन खां पोइ हीउ ड्रामो हलायो वेंदो। उन खां पोइ कुझु ॿिया मामलात हूंदा आहिनि जेके शो ऑफ करण जहिड़ा न आहिनि, उन्हनि मामलात खे बि ॾिठो वेंदो ऐं उन्हनि मामलात ते कमु कयो वेंदो। उहे मामलात जॾहिं हल थी वेंदा हीउ ड्रामो हवेली हली वेंदो। ऐं ॿिया ड्रामनि में बि इहे मसइला मसाइल हूंदा आहिनि। अव्हांखे ख़बर आहे त तकरार ऐं मोहब्बतनि जो माग माह रमज़ान खां वठी नथो हले। ज़ाहिर आहे हिन में के मसइला मसाइल आहिनि जे असां आवाम अॻियां शो ऑफ नथा करे सघूं।
उन जे करे ही जेके मसला मसाइल आहिनि ही हल थी वेंदा ऐं जल्दी में हल करण जी कोशिशि कई पई वञे ऐं ड्रामे खे जेको आहे वरी हलाइण जी कोशिशि कई पई वञे। इंशाअल्लाह ही जल्द हली वेंदा ऐं घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। मूंखे ख़बर आहे त जॾहिं सुठो ड्रामो हूंदो आहे, सुठो ड्रामो हलंदो आहे, शिद्दत सां इंतज़ारु हूंदो आहे। सिंधी मीडिया अॼुकल्ह घणी ॾिठी पई वञे, सिंधी ड्रामा अॼुकल्ह घणा ॾिठा वञनि। इन ते पंहिंजे अली हसन चड्डड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।